त हाणे असांजे विच में कमलेश भाई जेके आदिपुर में रहंदा आहिनि ऐं रिटायर थियण खां पोइ उन्हनि BSS गांधीधाम जो सेक्रेटरी पद उन्हनि माना हुन कमु था कनि, शेवा था ॾियनि ऐं सॼे गुजरात जे अंदरि असांजे भाउ मुकेश भाई सां गॾु घुमंदा आहिनि ऐं उन सां गॾु सिंधी समाज जे ॿोली सेखारण जे वाधारे लाइ उहे कमु कंदा आहिनि। त मां पवन जी खे मां विनती थो कयां त उन्हनि खे खणो। भैया हरिओम। हरिओम भैया साईं, हरिओम। कमलेश भैया जय झूलेलाल। जय झूलेलाल साईं, थोरो जय तव्हां झूलेलाल। आदिपुर जे अंदरि सिंधी समाज जो जेको तव्हां कमकार कंदा आहियो या तव्हांजी टीम जेको कमकार कंदी आहे उन जे बारे में थोरो ॿुधायो साईं। पहिरीं तो तव्हांजो धन्यवाद कि तव्हां मूंखे हिन प्लेटफॉर्म ते खणी आया। अॼु जा जेके बि गेस्ट आहिनि उन्हनि सभिनी जाम सुठी सुठी ॻाल्हियूं ॿुधायूं आहिनि। तो हाणे मां छा कि पंहिंजी ॻाल्हि बि तव्हांखे ॿुधायां। जीअं तव्हांखे ख़बर आहे कि भई मानव सेवा ही ईश्वर सेवा आहे। इहा सेवा कंहिं क़िस्मत वारनि खे मिलंदी अथव साईं। तो असांजी हिकु संस्था आहे जंहिंजो नालो आहे सिंधी सेवा मंच। साईं असां जॾहिं 10 दोस्त हूंदा हुआसीं अॼु खां 5 साल पहिरीं, तो असां पाण में हिक ॿिए में कंट्रीब्यूशन करे ज़रूरतमंदनि जी मदद। हाणे ओॾी महिल ईअं हिकु वीचार आयो कि छो न पाण गॾिजी करे कुझु वॾे पैमाने ते सिंधियुनि समाज लाइ कुझु कयूं। अहिड़ा घणेई परिवार आहिनि जंहिंजी परिस्थिति जाम ख़राबु आहे। तो असां ओॾी महिल हिकु सिंधी सेवा मंच नाले सां हिकु शुरू कईसीं संस्था। सर इहा संस्था अहिड़ी आहे कि जेके परिवार सिंधी परिवार में कमज़ोर माण्हू आहिनि उन्हनि खे हीअ संस्था हर तरह सां मदद करण जी कोशिशि कंदी आहे। जीअं कि कंहिं ग़रीब परिवार जी न्याणी आहे, उनखे शादीअ में तकलीफ़ थी थिए, असांजी संस्था उन शादीअ लाइ अॻियां ईंदी आहे, कोशिशि कंदी आहे जेतिरो उनखे सपोर्ट करे सघूं। विधवा भेनरूं आहिनि, उन्हनि जे हर परिवार उन परिवार में कोई बि उन्हनि खे तकलीफ़ पवंदी आहे, उन ॿारनि जी स्कूल जी फ़ी, कापियूं किताबूं, यूनिफॉर्म, बूट इत्यादि जेको बि असांखे थींदो आहे ॾींदा आहियूं। ख़ासि कर उन्हनि महिलाउनि खे असां ॾिसंदा आहियूं जेकी विधवा सां गॾु गॾु भाड़े जे मकान ते रहंदी आहिनि। छोकी साईं अॼु घोट आहे त सॼी दुनिया पंहिंजी आहे। अॼु घोट कोन्हे त उन न्याणी जी हालत ॾिसो। असां जेॾीमहिल उन्हनि परिवारनि खे कुझु बि ॾियणु वेंदा आहियूं न, साईं असांजे अखियुनि मां पाणी निकिरी ईंदो आहे। ओॾी महिल उन्हनि जी स्थिति ॾिसंदा आहियूं, उन्हनि जी पोजीशन ॾिसंदा आहियूं, अहिड़ी हालत हूंदी आहे। पोइ असां ईअं सोचंदा आहियूं कि भॻवान असांखे एतिरे निमत कर इन्हनि जे लाइ कि असां इन्हनि जे लाइ कुझु करे सघूं। साईं ॾियण वारा दातार घणेई हूंदा आहिनि, ॾियण वारा दातार घणेई हूंदा आहिनि। पंहिंजो सिंधी समाज दानी समाज आहे, हिकु लागणी वारो समाज आहे हिकु। उन में एतिरा दाता वेठा आहिनि जेके चवंदा आहिनि कि कमलेश भाई तव्हांखे केॾी महिल छा ज़रूरत आहे तव्हां असांखे ॿुधाईंदा कयो। साईं मां क़िस्मत वारो आहियां, मुंहिंजी संस्था क़िस्मत वारी आहे कि असां जेके 10 माण्हुनि सां इहा संस्था चालू कईसीं अॼु खां 5 साल पहिरीं, इहा संस्था अॼु लॻभॻि 700 माण्हुनि जे मेंबरनि सां तयारु थी वई आहे। साईं हिन संस्था जी ॿी बि ख़ासियत अथव, हीअ संस्था कॾहिं बि कंहिं बि मेंबर खे ईअं न चवंदी आहे कि तव्हां असांखे डोनेशन ॾियो। कुदरती आहे, हर हिकु मेंबर पंहिंजे हिसाब सां जेतिरो हुनखे थींदो आहे संस्था खे दान कंदो रहंदो आहे। संस्था हर हिसाब सां ज़रूरतमंदनि ताईं पुॼंदी आहे, उनजे ॿारनि खे पढ़ाईंदी आहे, स्कूल जी फ़ी ॾींदी आहे। ऐं संस्था हिकु ॿियो बि हिकु उसूल अथव कि भई तव्हांजे घर में केॾी छुटी पई आहे। भैया जेको बि ॿुधायो अहिड़ी संस्थाऊं सभिनी ॻोठनि में सभिनी शहरनि में खुलणु खपनि ऐं उनजा जीअं प्रकार पंहिंजो संचालन कनि था